रोशनी जी रोशनी असांखे बि सिप करणु खपे। सिप करणु खपे ते ॿियो छा था कयूं त बेटा सिप चांहि पीऊं त असां कुझु बि चवंदा आहियो हेॾा तव्हां। अरे मां हिन सिप जी ॻाल्हि न पियो कयां, मां हिन सिप जी पियो ॻाल्हि कयां। हीअ कहिड़ी सिप आहे? हीअ इन्वेस्टमेंट वारी सिप आहे, यानी कि सिस्टमैटिक इन्वेस्टमेंट प्लान। लॉन्ग टर्म गोल्स जे लाइ सिप ॾाढी ज़रूरी आहे। ॾिसो हेॾा इहे सभु मूंखे छा ख़बर कि सिप माना कोई इन्वेस्टमेंट प्लान थींदो आहे। मूंखे त ख़ाली इहा चांहि जी सिप ख़बर आहे। अरे अॼुकल्ह इहे सभिनी खे करणु खपे ऐं इहा ॼाण हुजणु खपे सभिनी खे। ठीकु आहे। ठीकु आहे, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, तूं इंग्लिश मीडियम पढ़ियल आहे न? हा बिल्कुलु, कोई शक? त तोखां हिकु सुवालु पुछां, हुन जो जवाबु ॿुधाईंदीअं? हा पुछो कुझु बि। ठीकु आहे, तूं मूंखे इहो ॿुधाए M जो उल्टो W छो हूंदो आहे? M जो उल्टो W छो हूंदो आहे? छा मतिलबु? M हूंदो आहे हुनजो एग्ज़ैक्ट उल्टो हूंदो आहे W। हा त इहो केरु पढ़ाईंदो आहे स्कूल में कि M जो उल्टो W छो हूंदो आहे? अरे ही लॉजिक जी ॻाल्हि आहे, लॉजिक सम्झणो पवंदो आहे हिन जे लाइ। ॾिसो हिन सां मुंहिंजे इंग्लिश मीडियम पढ़ण सां कोई कनेक्शन कान्हे ऐं हिन ॻाल्हियुनि जे पुठियां कोई लॉजिक बि कान्हे। बिल्कुलु आहे, मां तो तोखे ॿुधायां। M फॉर मैन, M फॉर मदर। हा हाणे मैन ऐं मदर जेके हूंदा आहिनि न, उन्हनि जो दिलि ॾाढो प्यार सां भरियलु हूंदो आहे। उहे ॾाढा सिधा ऐं शांती पसंदि हूंदा आहिनि। त ऐं W सां हूंदो आहे वाइफ, ऐं W सां हूंदो आहे विच, यानी कि चुड़ैल। वाइफ ऐं चुड़ैल जॾहिं पोयां लॻी वेंदियूं आहिनि न, त जेसि ताईं खून न चूसे वठनि न तेसि ताईं पीछो न छॾींदियूं आहिनि। तव्हांजे चवण जो मतिलबु छा आहे? चवण जो मतिलबु इहो आहे कि मैन जेको चवंदो हुनजो उल्टो वाइफ हमेशह उहो ई कंदी आहे। अच्छा, त जेको मां चवंदो आहियां हुनजो तूं उल्टो ई कंदी आहे। कॾहिं कयो अथई जेको मां चवां? अच्छा त इहे बहाना बणाए करे M ऐं W तव्हां मूंखे इहा टंग खीचण छॾींदा न? एॾी जॾहिं तकलीफ़ हुयव न त शादी छो कयव? न कयो है न शादी? वेठा रहो M ऐं W।